मर्जी असा जी न हलंदी बाबा, मर्जी रब जी। हे तो चेसे मुंहिंजी मर्जी आ, मां पंहिंजे पुट जी शादीअ में ॻाइणो कराईंदुसि, ढोल वॼाईंदुसि, खदड़ा नचाईंदुसि, मुंहिंजी मर्जी आ। तव्हां मुलनि जो छा वञे? तुंहिंजी मर्ज़ी, तुंहिंजी मर्ज़ी मां नंढड़ो हुजां वॾो छो थिए? तुंहिंजी मर्ज़ी मां 16 सालनि जो हुजां, दाढ़ी अचे ई न पियो, आशिकनि जी भींज कयां, पोइ दाढ़ी अची तुंहिंजी मार्केट छो किरी? तुंहिंजी मर्ज़ी मां जवान हुजां, पोड़ो छो थो थिए? तुंहिंजी मर्ज़ी मां चाक हुजां, बीमार छो थो थिए? तुंहिंजी मर्ज़ी मां जेरो हुजां, गोपांग मरे छाजे लाइ? न लगी तुझी मर्जी, कलमो पढ़ी मर्जी तो हलाए चलो आ जाओ। हुजूर तो फरमाए अब दुनिया सिजनुल मोमिन, दुनिया में मोमिन सेंटर जेल में आ। तो तुझे नक में मोहम्मद जे कलमे जी नाकेली लगल आ, नाकेली लगल उठ गोपांग मस्ती न कंदो आ। तो पांजी मर्जी अल्लाह अल्लाह के रसूल के मुताबिक गुजार, अख बूटी दे मोहम्मद तुझे इंतजार में जन्नत गेट। असा के जान मिली मिठे मोहम्मद जे सदके, माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, रमजान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके, खलीफे जे दावत ते अचण वाला असा के रब मिलियो थी मोहम्मद जे सदके। बिना हुब हबीब जे बंदगी बेकार, मोहम्मद जी मोहब्बत का सवा न नमाज आ, न रोजो आ, न हज आ, न ज़कात आ। खुदा जो कसम जन्नत मोहम्मद जे कदमन में। हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो? अधु जो हिस्सो। सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा गौर सां, मोहम्मद जा गुलाम ॿई हथ बलोत करे चओ छा त ख़ल्क़ आई वड़े वा खलीफ़ा। मां गोपांगन जे तॾे खे मान ॾिया लतीफ़ तो चे तॾे वञे तिन जे जेके खिली की गोपांग यारीअ जा भला, संगत में भले सब में हूं खपाए छे बिटाई तो जे तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीका पाए भाकुर भाई पिए जो वेझो विहारन नकी तलब ताम जी रुगो पाणी टुको प्यारन कातियूं कुहाड़ा की नकी रुगो मोहब्बत सां था मारन जेके सच्ची दिल सां सारन तिन खे जायूं इजन जी। या रसूला केतिरी उम्मत छॾाईंदो? अधु जो हिस्सो। ॿुधा ॿुधा पाण फरमायो अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में मां राज़ी न थींदुसि, सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पढ़। हुजूर साईं जुमे जो वाइस बैकन साहबी उथी बीठो चे मत साथ या रसूल अल्लाह। या रसूल क़यामत कॾहिं ईंदी? फरमाए तो क़यामत जी तैयारी कहिड़ी कई आहे? से मां ॾे नमाज़ूं घणियूं कोन्हनि, हज खणा कोन्हनि, उमर हिकिड़ो अमल आहे मुंहिंजी तो मोहम्मद सां ॾाढी मोहब्बत। केतिरी मोहब्बत? अबे खां वधीक, अम्मा खां वधीक, मिल्कियत खां वधीक, घर खां, जान खां वधीक मोहम्मद मूंखे प्यारो। या रसूल अल्लाह जान खां वधीक तव्हां मूंखे प्यारो। इहो इन अमल जो मुज़ाहिरो जमीयत वारनि कयो। विया न इस्लामाबाद, सीउ पियो पए, मींहुं पियो वसे, फुड़ियूं पियूं पवनि, न जैकेट न लोई, इस्लामाबाद जे रोडनि ते नारा पिया हणनि काइद के फरमान पर जान भी कुर्बान। आज के ये थे या रसूल अल्लाह जान खां वधीक तव्हां मूंखे प्यार। इन हदीस खे हिते ब्रेक थो ॾियां, वरी बि हदीस खणी अचां। हुज़ूर साईं जन खे वज़ूअ जो पाणी भरे नो किलो छिक नबी साईं वज़ू कयो, ॾाढा ख़ुशि थिया, ॾाढा उनखे बांग वठी फरमायूं अॼु जेका चवीं मां मुहम्मद तुंहिंजे लाइ दुआ कयां, जेका चए
साहबीअ जी मोहब्बत ॾिसा चई या रसूल अल्लाह मुराफियतुक फिल जन्नह ॿियो कुझु न खपे मुझे लाइ दुआ कर त जन्नत में तो मोहम्मद जो पाड़ो नसीब ला इलाहा इल्लल्लाह